पुलिस एहलकार जो ग़रीब औरत से मुबैना फ्रॉड खेस 73,500 रुपया वठी कूड़ो चेक दिनो पियो। आदिलपुर में वाक़िअ ॿुधाइनि पिया मुस्मात ज़ुबैरा उनड़ जो मुड़स से गॾु प्रेस क्लब में एहतजाज रक़म वापस कराइण जो मुतालबो किया है। तफ़सील मालूम क्यों था माजिद कलवड़ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी माजिद कलवड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा ये आदिलपुर लगू जो उन्नड़ मोहल्ला जे जेका गरीब औरत है ज़ुबैरा उन्नड़ ऐं संदसि मुड़स है शाहिल उन्नड़ जेको सिंध प्रेस क्लब आदिलपुर पहुची पंहिंजे माइट है पुलिस एहलकार सूबो खान उन्नड़ खिलाफ़ एहतजाज कयो। इन एहतजाज कंदे इहो चयो त 1 साल अॻु जेको आहे त हिन जो जेको माइट आहे पुलिस एहलकार सूबो उन्नड़ हिन खां 73,500 रुपया रोक वठी वियो हुयो। इहो बहानो करे त संदसि घर भाती जेके आहिनि उहे बीमार आहिनि जंहिंखे मुसलसल घुरंदी रहियसि, पर हिन वक़्तु उहो कराची तरफ़ रहे थो पियो आहे। जेको आहे हिन जो जेको नंबर आहे उहो जेको आहे त हिन बंदि करे छॾियो आहे। जॾहिं त हिन जो जेको आहे इहो बि चवणु आहे त आदिलपुर थाणे ते मुख़्तलिफ़ जेको आहे त SHO जेके बदिली थी चुका आहिनि जंहिंखे काफ़ी मरतबा दाह ॾिनी आहे, मगर कंहिं बि दाह वरण ॾिनी आहे। मां ग़रीब ऐं मिसकिन औरत आहियां जेका घर जा जेको आहे त पराए घरनि में वञी करे साव पोचो करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदी आहियां। रुपयो जेको आहे त गॾु करे जेको आहे त गॾु कया पैसा जेके जेको आहे त उहो पुलिस एहलकार सूबो उन्नड़ आहे जेको आहे उहो खणी फरार थी वियो आहे। हिन चयो त कूड़ो चेक बि पिणु हिन मूंखे जेको ॾिनो आहे जेको हिन वक़्तु मूं वटि मौजूदु आहे। हिन IG सिंध DIG सखर SSP घुर्जी खां इहो मुतालबो कयो आहे त पुलिस एहलकार खां वरितल जेका 73,500 रक़म आहे वापसि कराए मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी मेहरबानी मांजी माजिद कलवड़।